ठाणे शहर के पीअण जो पाणी फ़राहम कंदड़ शहर जे पुराणे ऐं मरकज़ी वाटर सप्लाई मौजूदा पाणी वारा बंदी में सख़्त मसइलनि जी वर चढ़ियल आहे। हिते मौजूद पब्लिक हेल्थ तरफ़ां मुक़रर ज़बानी तौर इंचार्ज रशीद हारू जेको कॉन्ट्रैक्ट कचो मुलाज़िम गुज़श्ता 2 सालनि खां मुक़रर आहे, उन जे नाक़स वर्क प्लान सिस्टम सबबि मौजूदा पाणी वारो 8 ॾींहं गुज़रण बावजूदि 15 मई ते इख़्तिताम पज़ीर थी गुज़रियो। अॼु 16 मई जी सूरत हाल मुताबिक़ वाटर सप्लाई जो तलाउ मुकमल ख़ाली आहे। ॿिए तरफ़ वाटर सप्लाई खे पाणी फ़राहम कंदड़ जामवा गुज़श्ता मिलंदड़ पाणी वाड़े दौरान मशीन सड़न ऐं स्पेयर मशीन गायब हुअण सबबि वाटर सप्लाई खे पाणी फ़राहम न करे सघी। अहिड़ी सूरत हाल जे मद्देनज़र आउं पंहिंजे तक जे MPA एडवाइज़र CM सिंध मोहतरम सैयद रियाज़ शाह शिराज़ी खे मोतबाना अपील अर्ज़ थो करियां त महिरबानी करे पंहिंजे अबाणे शहर खे पीअण जो पाणी फ़राहम कंदड़ मरकज़ी ऐं पुराणे वाटर सप्लाई जी पाणी फुड़े लाइ परेशान आहे। बराए महिरबानी इन वाटर सप्लाई जे हक़ीक़ी ऐं अमले मालिकी करण जी ज़रूरत आहे त जीअं शहर ठटे में पाणी बहिरान जो अमली ख़ात्मो अची सघे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।